कोटली में नामालूम जवाबदारनि माउ खे मासूम धीउ सिधो हथौड़ हणी क़तल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त लाश 24 कलाक पुराणा आहिनि। इलाइक़े वासियुनि ऐं पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त मक़तूल औरत व्याज जो कारोबार कंदी हुई। दरिया आबाद वारे इलाइक़े में जब्बार शेख नाले शख़्स जे घर मां संदसि घरवारी 48 सालनि जी फिरदौस उर्फ़ शबाना शेख ऐं संदसि 7 सालनि जी मासूम धीउ सोबिया जा तशद्दुद थियल लाश हथ आया। इतला ते पुलिस पहुची घर जो दरवाज़ो तोड़े अंदरि दाख़िल थी ऐं वाक़िए जी जाच शुरू करे ॾिनी आहे। पुलिस जो चवणु आहे त माउ ऐं धीउ जा लाश 24 कलाक पुराणा आहिनि। ॿिन्हिनि खे मुंहं ते कपिड़ो रखी हथौड़ हणी क़तल कयो वियो आहे। HRJDO न्यूज़ पारां राब्तो करण ते मक़तूला जे मुड़ुसु अब्दुल जब्बार शेख चयो त शबाना शेख संदसि ॿी ज़ाल हुई। दादू में संदसि सोन जो दुकानु आहे। मां दादू में रहंदो आहियां। हर हफ़्ते दादू खां कोटली में ईंदो आहियां। हिन ॿुधायो त जवाबदारनि संदसि घर वारी ऐं धीउ खे बेदर्दी सां क़तल कयो ऐं पोइ घर में पयल 8 तोला सोना, ज़ेवर, रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान खणी विया। हुन वधीक चयो त कंहिंसां बि दुश्मनी नाहे। ॿारड़ी सोबिया खे शबाना पंहिंजे हिकु दोस्त खां हंज वरितो हो। अब्दुल जब्बार चयो त गुज़िरियल राति 9 वॻे शबाना सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी हुई, पर अॼु सुबुह कॉल कई त राब्तो न थियो। वाक़िए बाबति पाड़े वारनि जे इतला ते दादू खां कोटली लाइ रवानो थियसि। वाक़िए जो कारण मालूम नाहे थियो। क़ातिलनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। होॾा इलाइक़े वासी ऐं पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त मक़तूल औरत शबाना शेख व्याज जो कारोबार कंदी हुई। SHO जो चवणु आहे त शबाना काफ़ी भेरा थाणे ते बि आई ऐं शिकायतूं कयूं त फलाणा माण्हू खेसि पैसा न पिया ॾियनि। कुझु शाहिदियूं मिलियूं आहिनि। उमीद त जल्द क़ातिलनि ताईं पहुची वेंदासीं। ॿिए पासे कोटली दरिया आबाद कॉलोनी में हथौड़ा हणी क़तल थियल शबाना ऐं संदसि धीउ जो सरकार खे फ़रियाद त केस दाख़िल कयो। मक़तूला शबाना शेख जो भाउ शाहिद शेख पोस्टमार्टम खां पोइ ॿिन्हिनि जा लाश कराची खणाए वियो। केस दाख़िल कराइण खां इनकार।